अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे जी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, रसाकुम खान ऐं रस गफ़ार खान जी कुझु ॻाल्हियूं रहियल आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं हल कंदा त रसाकुम खान मीरा ऐं वारस रबनि जे हवाले कंदो ऐं इहे ॻाल्हियूं न थींदा त मीरा ऐं वारस रबनि जे हवाले कोन कंदो। ऐं ओठो ऐं कमाल खान पूरी कोशिशि कंदा रसाकुम खान सां ठाव करण जो, पर रसाकुम खान हिननि सां ठाव कोन कंदो ऐं रसाकुम खान खे सॼी ख़बर पइजी चुको आहे ऐं रसाकुम खान रस गफ़ार खान जे मथां अञा शक करे पियो ऐं रसाकुम खान रस गफ़ार खान जे मथां शक जेॾी महिल ख़तमु थियो त उहो ओठे वारनि खे मारे छॾींदो ऐं रबनि ऐं रस गफ़ार खान पूरी कोशिशि कंदा मीरा ऐं वारस खे आज़ादु करण जो, पर रसाकुम खान हिननि खे मीरा ऐं वारस जो हथु कोन ॾींदो छो जो कुझु हुननि जूं ॻाल्हियूं रहियल आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं हल कंदा ऐं रबनि उन्हनि खे धमकाईंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।